लडो खणी सुमर हिते त छा पर न गोठ में हिनन के मां तड़े कढदुम जे करे मुके छोरी जो संग न दिनम त छोरी भी केड़ी। अरे यार सुमर छो तो तू रिढन के हलनी सा भेट करी भाई बरेला तुंजी हाने बिरणे के छरियो अल्लाह के याद कयो त को अल्लाह से खैर करे अल्लाह खैर कंदो पर लगे नथो वडा बाबा मैं के नथो ला घड़ी सबर करूं त का ठापुर थी वे त पीछे हलूं उधर ते बोलू तजी मर्जी छाए तमा रंगन वांगर घर में वेई आ वडा बाबा मैं ये कोनी प्या के ना मैं के ना ये थोड़ा उसा पासा दे दीवार दा हलो मता का उड़ी थोड़ी गोली लगो वने वो धरते त टिड़ियूं न थी वणू तू यो ख्याल ही न कर मोलू वा गोली न ठही न है जेका दिलावर खान जो सीनो पार करे सके वडा बाबा गडो धरते टिड़ियूं अरे मुमताज तू निकल नहीं कर तो के मुझे कसम तू निकल नहीं कर ठीक है मां निकल तो जा तू का ख्याल रख जाए चेक कर पुलिस अचे ना गिरफ्तारी जाए गिरफ्तारी मुझे फिक्र छड़ी तू निकल नहीं कर ठीक है तारिसो साहब न सूबेदार न असल मुजरिम भजी वियो ऐं हाणे हाणे बेगुनाह थो मारी लेकिन माजी ही भी ना है मज्जू जो दोस्त है इन खिलाफ तो वटि कहिड़ा सबूत आहिनि मज्जू सां गजी असांजे मथां फायरिंग कई अथई इन खां वधीक ॿियो कहिड़ो तव्हांखे सबूत घुर्जे जॾहिं हथियार फिटा कया अथई त पोइ माण जो कहिड़ो जवाज़ आहे मुंहिंजी लाकअप कयोसि ऐं मजूअ जो सोचो मजूअ जो असुल मुजरिम निकिरी वियो ऐं बेगुनाह खे मारे पंहिंजी बुज़दिली पिया लिकायो वठी हलो हिन खे रहमत बाहर वनी जाते त करे अच छा थियो आहे न वडेरी न बाहर मां वेंदसि न त साईं नाराज़ थी पवंदो सोनीअ खे चओ त वञे सोनीअ खे एॾो लाचार कोन्हे जो मां वञा अल्लाह ख़ैर कयो पाणे ख़बर पइजी वेंदी साहु न वञे तव्हां सभिनी जो माई तूं त चवें थी या सभु मरन या अंधा थियनि तोखे कंहिंजी फिकर नाहे तूं ई हिकिड़ी सभिनी जी ख़ैर खाई मां इन ॻाल्हि कंदे ॿुॾी बि कोन थी मरे का महल न कंहिं जहिड़ी तोखे त बस बहानो खपे जहिड़े करण जे लाइ रसियाणी असल में इहा ॻाल्हि नाहे ॻाल्हि त इहा आहे त हीअ ऐं हीअ इहे ॿई त तोखे हिते ॾिसण ई नथियूं चाहिनि हा रहमत तूं चवे सच थी अलाए मां हिननि खे छा कयो आहे जो हर वक़्तु हे ॿई ॼणी मुंहिंजे कढ पइजी वियूं आहिनि सोनी सदको सदको हाणे इहो मिस करणु छॾ तूं असांजी दुश्मन कोन्हे जो तोखे माराइण था चाहे माई तुंहिंजी हैसियत छा आहे
तुझी औकात छा आहे जो तू मांखे माराईंदी है? ॾिस त सही रेसियाणी, घर जी नौकरियाणी, हुक्म वारी बादशाही। अदी मेहरबानी करे तू सभिनी खे विढ़ाइण जी कोशिश न कर। मां छो विढ़ाईंदीमांव? सच थी चवां, सच। तव्हां ॿिन्ही वटि त रेसियाणी वीचारी जी इज़त ई नाहे। जेकॾहिं थोरो बि सोचियो न त हीअ हिन हवेली जी वॾी आहे। तव्हांजो ऐं मुंहिंजो फर्ज़ थो थिए त हिन जी इज़त कयूं, पर इहो त तव्हांखे बर्दाश्त ई नथो थिए। साइण ख़ुशि हूंदी आहे त तव्हां सड़ी वेंदियूं आहियो। तो सुञातो रहमत, हिननि खे तो सुञातो आहे। जॾहिं बि मां कॾहिं ख़ुशि हूंदी आहियां त हे मूंखे ॾिसी सड़ी वेंदियूं आहिनि। आख़िर मां हिननि जो कयो छा आहे? तूं तस्बीह पढ़ रेसियाणी, तस्बीह पढ़। तूं जेकॾहिं हिन ॿिन्हिनि जो भलो चाहीं थी न त ख़ुदा तुंहिंजो भलो कंदो ऐं ही ॿई निभागियूं ख्वार ख़राब थींदियूं। हा रहमत, सच थी चवें। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अदी 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 ते न माई जो मथो ई ख़राब करे छॾियो। कान सुधरंदी या माई कॾहिं बि कान सुधरंदी। छा कजे न माई जो? त मजू तव्हां खां निकिरी वियो। सर मजू बजाइण जो सॼो हिन जो हथु आहे। हिनखे हुनजी सज़ा मिलंदी, पर तव्हां कोशिश कयो मजूअ जो जल्द खां जल्द बिलो कयो। सर ने छा कजे? मुंहिंजी सलाहियत इजाज़त ॾियो। मुक़ाबलो ॾेखारे कयोसि पूरो। नवायत खान न, कानून जे दायरे में रही करे कमु कयो। हिन जी ट्रीटमेंट कराए लॉकअप कयोसि ऐं जेके ॾोह कया अथई उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। ओके सर। जेके तव्हां ॾोह कयो था न उन्हनि में केस न हलाइजे, तव्हांजे मथां गोली हलाइजे, गोली। मजू ख़ैर त आहे? मींहुं वाह हिकु ई पियो अची। रुस्तम पुलिस जे छापे खां निकिरी विया, पर दोस्त पकड़िजी पियो आहे। यार उन जे लाइ बिले लाइ थो वञा। केरु आहे उहो मजू जेको पुलिस मुक़ाबले में हथींदड़ जी जान छॾाईंदो? जिन लाइ असां पंहिंजी जान हिन तरीअ ते रखी विढ़ियासीं। मजू जिन कारण तूं विढ़ी पियो उहे रुगो इस्तेमाल करणु ॼाणनि। जॾहिं बुरो वक़्तु ईंदी न त को बि कमु न ईंदी। रुस्तम खान, मजू अहिड़नि जे लाइ कम ई नाहे कदो जेकी मजूअ जे बुरे वक़्त में कम न अचनि। पुलिस मूंखे गिरफ़्तार कयो, पर इहा ख़बर कंहिंखे बि कोन पई। मां उतो आज़ाद थी वियुसि। इन खां वधीक हू मुंहिंजे कहिड़े कम ईंदा रुस्तम खान? मजू पोइ उन ज़िंदगीअ जे फ़रिश्ते न ॼाण तोखां केतिरियूं ज़िंदगियूं खसरायूं। फिलहाल हिन वक़्तु मां वञा थो पंहिंजे यार जे बिले लाइ। बाक़ी मोटी अची तुंहिंजी नसीहत ॿुधंदुमि, ठीकु आहे? मजू कोन सुधरंदे। वक़्तु गुज़री वेंदो पर तूं कोन सुधरंदे। सोनी सदको सदको, माई हाणे पंहिंजो हथु झको कर, खेर थी वियो। छोरी छोरी अल्लाह जो नालो थी वठे, को ॾोहो त नथी करे न, हथ झको कर। रहमत, मां तोखे चयो न त हे मूंखे न सहंदियूं थी। मां लुड़ हणां या निमाज़ पढ़ां, हिननि जो हिकिड़ो हलंदो रहंदो आहे। हा सही। ॿाहिरि या वठ वठां छाजी हुई। ख़ैर हो, असांजो सुकून बर्बाद थी वियो आहे। तूं चवे तो ख़ैर हुयो? चयुमि त अहिड़ी का बि ॻाल्हि न हुई। सोनी जी रेस, मां कमरे में हलाए थो, मथे में सूर आहे, ॾाढी थकावट थी पई आहे। कच्छ चांहि जी फर्स्ट क्लास प्यारी ते ठाहे अच। हा रेस। रहमत, मुंहिंजे मथे में बि सूर आहे। जेकॾहिं तूं चांहि ठाहे त मुंहिंजे लाइ बि खणी अच। खोड़ चांहि रेसियाणी, खोड़ चांहि। तूं चवी ऐं रहमत चांहि न ठाहे, ईअं भला थी सघे थो? हाणे खणी अच। बीह वधी बीह, रेस जे लाइ चांहि ठाहियां थी, तुंहिंजी न रेसियाणी जे लाइ बि ठाही वेंदमि। खोड़ चांहि भॼन गोड़ खाइण में। छॾीसि रहमत, सोनी करे थी अचे न। रेसियाणी, हिननि जे हथ जी का बि शइ न वठंदी कर, मतां उबतो जादू करे वरी विझंदी न फिल्म गीचीअ में। रहमत, तूं सच थी चएं, सच। छॾ तूं सोनीअ खे,
तूं पंहिंजे हथनि सां वञी चांहि ठाहे अच पर ॿुध कोप खे 3-4 दफ़ा धोइजांइ मतां हिननि कयो न हुजे कोई चक्कर। माई अञा रहमत वधीक मथो ख़राब कंदई। तूं त पंहिंजी भेण जी दुश्मन आहे त पोइ मुंहिंजी छा सॾण थींदी? आदम खान मां तव्हां में उमेद समझी हिते आयो हुअसि पर मूंखे इहा उमेद न हुई त तव्हां मूंखे वापसि कयो। मजो वाह जो तुझी मदद कयां पर सूबेदार वाहिद मुंहिंजे चई चवण में ई न आहे। ईअं कयो मथे डीएसपी साहब सां ॻाल्हाए ॾिसो। मजो तोखे छॾण खां पोइ डीएसपी साहब मूं मथां ऐं हलार खान मथां कुझु मिड़ई सवायो गरम आहे। आदम खान को त तरीक़ो हूंदो मुंहिंजे हमराह खे छॾाइण जे लाइ। मजू मंडो घोड़ो मेल में एतिरो न भॼी सघंदो ऐं तूं वरी उन जे लाइ एतिरो परेशान आहीं। आदम खान ख़ुदा न करे सुभाणे मूंसां कुझु थी पए त। अरे मजू तोखे अॻु में कॾहिं छॾियो आहे जो हाणे इहे ॻाल्हियूं पियो थो करे? पर मुंहिंजे साथीअ खे त निंधण को करे हथ था कढो। बादशाह कुछ कोशिश कयो मजूअ जे साथीअ खे निंधण को न छॾियो। हाणे तूं ईअं कर मजू ॾींहुं बि छॾ त सूबेदार जी कुझु कावड़ झकी थिए त पोइ मां कोशिशि कयां थो। इहा कोशिशि कयो त चालान न थिए ॿाहिरि ई आज़ादु थी वञे। मुंहिंजी त इहा ई कोशिशि हूंदी जीअं न मञूं त पोइ जीअं अमरा खे चालान कयूं तीअं उन जी ज़मानत कराए वठंदासीं। ठीकु आहे आदम खान मां तव्हांजे मथां भरोसो करे वञा थो। हिन वक़्तु काॾे वञे चरियो आहे छा? राति रही सुबुह सां सवेर हलियो वञजांइ हल न। अरे बाबा मजबूअ खे मानी खराए ऐं बिस्तरो ठाहे ॾिस त आराम करे। बादशाह मजूअ खे टीटी रखे त निंड आई नाहे। हकीम हिन वक़्त ताईं जेकॾहिं पुलिस खां बचियो थो अचां न इन सुजाॻीअ जे करे बसि। जेसर ॾे ख़ैर हुजे जिनड़े खे बि बचराए छॾियो अथऊं पाण निपटियो अचे न साम्हूं अलाह ख़ैर कंदो। अड़े मार पवई का भींड ओचितो साम्हूं आयो हियां कढी छॾियो थी। मां तुंहिंजो हियां कढियो हियां त तो मुंहिंजो कढियो आहे न मूंखे ख़बर आहे मुंहिंजी मार ख़बर न काचार। अरे हलो डरो डरो बेगड़ा पाड़ ने पटिया तोखे घर वेहण कोन थो अचे छा? ॿुध त घर में मूंखे वेहण घुर्जे या तोखे वेहण घुर्जे सॼो ॾींहुं वते थी रुलंदी। न न तू रुल खूब रुल पर यादि रख रुगो मजू मिली वञे पोइ ॾिसो त तुंहिंजो कहिड़ो थी हैशर करायां। मां बि मजूअ खे चवंदसि त इहो खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे इन्हे गुलाम कादर पाड़नि पटे तो ते शाहिदी ॾेई पुलिस में फासराई तोखे ॾिसी सिधो वियो ही रेस ॾे पोइ ॾिस तमाशो। ओदी खैरा हेरस मां तोखे हथ थो ॿधा खुदा खे मञ ईअं छो थी करे छो थी मूंखे भरी जवानी में माराई। अड़े ॿुधण जहिड़ा हीअ तुंहिंजी जवानी आहे जे इहा जवानी थई त पोइ वरी पीरी कहिड़ी थींदई? छो माई मां तोखे पुराणो नज़र थो अचां छा? न न तूं त अञा नंढड़ो बालकड़ो खीर पियाक टंजड़नि वारो आहे। सच चयो अथई हेरुस मुंहिंजा अञा खीर वारा ॾंद बि बीठा आहिनि। बंदि करे बुआ इहो बात बंदि करे धप ढूंढ साड़ियूं थी वञे ॾे न का बीमारी धप न त हूअ खुशबू खयूं थी वञे पई हाय परे कर मोह निभागा ओरे परते ॾिसो मजू थो अचे मजू उहो ॾींहुं कॾहिं ईंदो?
ऐं पोइ हिन माईअ खे पंहिंजी आङुरियुनि ते न नचायमि न त मां बि रहमत न आहियां, रहमत। छा पई सोचे रहमत? सोचा पई रेसियाणी त तूं पंहिंजो शफ़क़त भरियो हथ मुंहिंजे मथे खां न हटाई। न रहमत न, तूं त तमामु भली माई आहे। तो जहिड़ी सभाजड़ी ऐं सुलझड़ी औरत परियनि में मिलंदी आहे। रेसियाणी इहा त तव्हांजी नेक नियती आहे जो मां तव्हांखे सुलझड़ी थी लॻां, बाक़ी इहा सुहिणी इहा त मूंखे अलाए छा थी सम्झे। कयो गिला मायूं कयो मुंहिंजी गिला। चलो न तव्हांखे अकेला पे मौक़ो मिले, ॿियो कमकार अथव मुंहिंजे गिला खां सवा? ॾिठई न रेसियाणी, मुंहिंजूं ख़ुशियूं त छा, पर मुंहिंजो थोरो घणो सुख बि मुंहिंजी भेण खां बर्दाश्त कोन थो थिए। इहा त ॻाल्हि ई न कर रहमत, ॻाल्हि ई असली न कर। इहा तुंहिंजी भेण आहे, इन करे मां ख़ामोश आहियां। बाक़ी इन छोरीअ जेके मूंखे रत जा ॻोढ़ा रुआरिया आहिनि न, उहा मूंखे ई ख़बर आहे। माई ॿुधाए मां तोखे छा कयो? ॿुधाए कयो छा आहे जेको मैशर मचायो तो मुंहिंजे पोयां मचायो? अॻु में तूं मूंखे इहो ॿुधाए त तोसां असां ॻाल्हायोसीं जो तूं पंहिंजो कमरो छॾे अची असांजो मथो खाइण वेठी आहीं? रेसियाणी सोणी जेसी ताईं ॿियनि जो सुख चैन बर्बाद नथी करे न, तेसी ताईं सुख सां वेहण ई कोन थो अचेसि। सोहिणी, मां त कूड़ी आहियां ऐं वाकई मां तोखे बेज़ार बि कयो, पर तुंहिंजी भेण तोखां ख़ुदि बेज़ार आहे। इन जो मक़सदु इहो ई आहे त तूं ई शरारतुनि औरत आहीं न। मूंखे ख़बर आहे दिलावर खां पोइ रहमत खे बि तूं तावीज़ प्यारे पंहिंजो करे छॾियो आहे। इहा तस्वीर तूं ख़ुदा जी इबादत लाइ न पई पढ़ी, पर कारो जादू करण लाइ तूं माण्हुनि खे ॼार में फसाइण जे लाइ इहा पढ़ी पई। माई, जे मां टोणा फीड़ा करे कंहिंखे पंहिंजो कयां थी त तूं बि इहो कमु कर। तोखे मां मना कयो आहे छा? मां कुझु बि कयो, पर तोसां मुंहुं ॼण मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। त पोइ हिते छो वेठी आहीं? वञी वञी पंहिंजे कमरे में वेह, अजय अची असांजे मथे में सूर कयो अथई। तूं त माठ करे वे, तूं हिन घर जी वॾड़ी न आहे। तोखे 2 ॾींहं रहण जी इजाज़त मिली आहे त चुप करे रहो। आई टांडो खण थी बोरचाणी वई, इहो हुकुम मूं ते न हलाए, ॾे न धिका कढे न घर खां। छोरी शर्म कर, कुछ शर्म कर। हीअ तुंहिंजी वॾी भेण आहे। तूं त विच में टको न ॾे, मां ॼाणा मुंहिंजी भेण ॼाणे। न आहियां मां तुंहिंजी भेण, सम्झई? मां हिते रहियल आहियां न त रेसियाणी जे करे रहियल आहियां। तूं घणो मुंहिंजे मथे में सूर न विझ। जॾहिं रेसियाणी चवंदी न त तूं हितां हली वञ त मां पाण ई हली वेंदसि। हा ॿुधई नी, हाणे टर तूं टर त धिका ॾेई न कढे। बादशाह कहिड़ी सोचनि में गुम आहियो? हकीम, मां इहो ई सोचां थो त मजू हाणे असांजे मथे में अचे, रोज़ रोज़ सूर विझंदो। हिन जो बिलो करणु घुरिजे। कहिड़ो बिलो बादशाह? इहो ई त जीअं हिते अचे त ॾियूं खाधे में न छो, जीअं ई बेहोश थिए न त कयूं DSP साहब खे फोन ऐं अचे ॿधी खंभे खयूं वञेसि। होश में त आहियो बादशाह? छो हकीम, का ग़लति ॻाल्हि कयमि छा? बादशाह, तव्हांखे ख़बर आहे त मजू हालार खान खे केतिरो कमु आयो आहे? ए हाणे कम त निकिरी विया न, त पोइ मजूअ खे सचाईअ जी इहा क़ीमत ॾींदव? पहिरीं मूंखे इहो त ॿुधाए, यार मजू को नेक नुमादी आहे, पीर पोटो आहे या को सूफ़ी मर्द आहे जंहिंसां असां गदारी करे हिकु वॾो गुनाह पिया कयूं? अड़े मजू खूनी आहे, खूनी। पोइ छो न असां मजूअ जो बिलो करे ऐं कयूं DSP जे मथां थोरो? बादशाह, मूंखे त ख़ौफ़ थो थिए। अड़े ख़ौफ़ तॾहिं थिए न जॾहिं को मजूअ जे अॻियां पोयां हुजे। ए मजू त निंदण को आहे, निंदण को, न को अॻियां अथसि न को पोयों। सचायो बाबा साईं, सचायो। हल न, तुंहिंजी छा सलाह आहे? बाबा साईं, तव्हां पंहिंजो कॾहिं ग़लति सोचियो आहे जो हाणे ग़लति सोचींदो? बादशाह, इहो सुठो नथो लॻे। जेको असां सां सच हले असां हुन सां गद्दारी कयूं। तोखे छा मुनासिब लॻे थो
छा नथो